कंदा आहिनि। पोइ थां बि कोन्हे छा घर में त पाठे में खणी ॾिनो थी त असां के भील बागड़ी हूं छा माई छो? भाभी मसलो इहो आहे हे इन में ई खाइबो आहे और थां ख़राब करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अली गुल मल्ला। जीअं त असांजा क़दीम सिंधी भील ऐं बागड़ी असांजा भाइर आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा अहबाब आहिनि ऐं उहे असां सां गॾु रहिया आहिनि सिंध में। असां उन्हनि सां रहिया आहियूं ऐं असांजो उन्हनि सां दोस्तियूं आहिनि, भाइपियूं आहिनि। ॿियो त असांजा जेको आहे सो पीर भाई बि आहिनि। जीअं त मां झोक जो तालिब आहियां त उते बि खोड़ सातरा ओड ऐं भील उहे बि तालिब आहिनि जेको ज़िक्र कंदा आहिनि, जेको ज़िक्र असां ई कंदा आहियूं उहे ज़िक्र कंदा आहिनि। त इन हवाले सां हू त असांजा बिल्कुलु भाउ आहिनि, भाइर आहिनि ऐं मां उन्हनि जी इंतिहाई इज़त कंदो आहियां। ऐं इहे जेके लफ़्ज़ हुया उहे ज़ाकिर शेख जो हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे, उन वीडियो में लफ़्ज़ उन ई चया हुया ऐं उन में मां बि मौजूदु हुउमि, पर मां उहे लफ़्ज़ कोन चया। लफ़्ज़ उन चया, उन खां पोइ जॾहिं मूंखे ख़बर पई त फ़ौरन मां उहे लफ़्ज़ कटाए छॾिया ऐं उन में दोस्तनि खे, असांजी इन क़दीम सिंधी जेकी बिरादरी आहे उन्हनि खे ॾाढा जेको आहे सो ॾाढी तकलीफ़ थी आहे ऐं मां ॾाढो उन ॾुखारो आहियां ऐं उन्हनि खे तकलीफ़ पहुती आहे असांजे भाइनि खे। त मां उन्हनि खां माफ़ी घुरां थो दिली तौरु ऐं इहो मां किथे बि न चई सघां थो ऐं न चवंदुसि ऐं न चवंदो आहियां ऐं छो जो उहे असांजा दोस्त आहिनि, सभई तक़रीबन दोस्त आहिनि असांजा। त ख़ुशि हुजो, सलामत हुजो।